कातिलों को, शहीद जान मोहम्मद महर के कातिलों को we vote इब्तिज़ा सां गॾु सखर खां आऊं आहियां अदनान शेख। मां हिन वक़्तु सखर जी उन मसरूफ़ तरीन रोड ते मौजूदु आहे जिते सखर ऐं पूरे सिंध जी मज़लूम गरीब आवाम जी मुख़्तलिफ़ पहलुनि ते आवाज़ उठाइण वारो शहीद जान मोहम्मद महर खे बेदर्दी ते हिते 4 गोलियूं हणी करे क़तल कयो वियो। अॼु हुनखे 100 ॾियारो मुकमल थी चुकियो आहे, पर पुलिस उन्हनि जे कातिलनि खे गिरफ़्तार करण में नाकाम नज़र अचे थी। अचो त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेके एहतिजाज करनि था सहाफ़ी, अॼु बि प्रेस क्लब जे आॾो अलामती भूख हड़ताल कैंप जारी आहे, उन्हनि सां ॻाल्हायूं था शहीद जे बारे में। पर सिंध जे सहाफ़िन, पाकिस्तान जी नुमाइंदा तंज़ीम पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर अफज़ल भट्ट, सेक्रेटरी जनरल लाला अरशद अंसारी, सेक्रेटरी फाइनेंस लाला असद पठान, ख़ालिद खोखर, लाला रहमान समू, मज़हर अब्बास समेत ॿी क़यादत साबित क़दम रही पंहिंजे समूरनि सहाफ़िन जी क़यादत कंदे भरपूर तरीक़े सां उन साज़िश खे नाकाम बणाईंदे धरणो हयो ऐं पंहिंजा मुतालबा रखिया। ना आयल हुकुमरानो, ना आयल पुलिस जे ऑफिसरो, असां हिकु ई मुतालबो कयूं था जेको तव्हांजे लाइ इंतहाई आसान आहे। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार कयो, सहाफ़िन खे इंसाफ़ फराहम कयो, शहीद जान मोहम्मद महर जे घर भातियुनि खे इंसाफ़ फराहम कयो। ॾिसो, फ़ैसला कुन मार्गो शुरू थी वियो आहे। कल वज़ीर आला हाउस कराची जो धरणो हिन जी पहिरीं शुरूआत हुई ऐं इंशाअल्लाह हीअ एहतिजाज मज़ीद अॻिते वेंदो, पार्लियामेंट हाउस ताईं वेंदो। सहाफ़ी सॼे मुल्क जा तयार आहिनि इन जदोजहद जे लाइ। अॼु 100 ॾींहं मुकमल थी विया आहिनि। तव्हां ॾिठो त सहाफ़ी हशाश बशाश आहिनि, न को थकिया आहिनि, न को झुकिया आहिनि, न को पंहिंजी इन एहतिजाजी तहरीक खां पोइ हटिया आहिनि। न हटंदासीं इंशाअल्लाह, जेसीं ताईं इंसाफ़ न मिलंदो हीअ एहतिजाज जारी रहंदा। PFU जी कॉल हुजे, सखर हैदराबाद जी कॉल हुजे, कहिड़ी बि असांजी UJ जी कॉल हुजे, सॼे पाकिस्तान जा सहाफ़ी लबैक कंदा ऐं इंशाअल्लाह हिन जदोजहद जे अंदरि पंहिंजो हिस्सो विझंदा रहंदा ऐं असां पंहिंजो एहतिजाज जारी रखंदासीं। देखिए 100 दिन मुकम्मल हो गए जान मोहम्मद महर को कत्ल किए हुए। आज हम 100 दिन जो है वो मुकम्मल होने पर पुलिस की नाअहली पर अफसोस का इजहार करते हैं। और गुज़िश्ता रोज़ हमारा एक बहुत बड़ा धरना जो है वो CM हाउस के सामने लगा था, जिसमें सैकड़ों की तादाद में सहाफ़ियों ने शिरकत करके ये साबित किया कि सिंध में या पाकिस्तान में किसी भी सहाफ़ी को इस तरह से अगर बेदर्दी से कत्ल कर दिया जाता है तो हमारे इदारे ये ना समझें कि वो सहाफ़ी अकेला था और वो मर गया तो कहानी ख़त्म। ऐसा नहीं है। किसी भी सहाफ़ी को अगर कत्ल कर दिया जाता है तो तमाम सहाफ़ी मुत्तहिद हैं, एक ही प्लेटफॉर्म पे मौजूद हैं। हमारी क़यादत पे हमें नाज है और हम आज 100 दिन मुकम्मल होने पर अपना एक ही मुतालबा दोबारा से दोहराएंगे कि शहीद जान मोहम्मद महर के कातिलों को गिरफ्तार किया जाए और उनको करार वाक़ई सजाएं दी जाएं बसूरत दीगर। अभी हमने पाकिस्तान के सबसे बड़े शहर कराची का रुख किया था, इसके बाद हम शहर इक़्तिदार का रुख भी कर सकते हैं। सेता ॿुधाया सखर जे सहाफ़िन जा वीचार, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त शहीद खे इंसाफ़ ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़ सखर।